मां जीअं त हिन पेज ते मुख़्तलिफ़ इंफॉर्मेटिव वीडियोज़ ठाहींदो रहंदो आहियां सिंधी में। दोस्तो, जीअं त अॼुकल्ह जी बदिलजंदड़ टेक्नोलॉजी खे मद्देनज़र रखंदे इंसाननि जो हवा में उॾणु हाणे परे न रहियो आहे घणो। फिल्मुनि में जेके असां फ्लाइंग मशीन्स ॾिसंदा हुआसीं, हाणे इहे मार्केटुनि में अची वियूं आहिनि ऐं ईंदड़ वक़्त में इहे उॾंदड़ मशीनूं ॾाढियूं आम बि थियण वारियूं आहिनि। आयरन मैन जे उॾंदड़ सूट खां वेंदे कुझु कमाल जा जेट पैक जेके तव्हांखे कलाकनि ताईं हवा में उॾारे सघनि था। दोस्तो, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे उॾंदड़ कुझु अहिड़ियूं मशीनूं ॾेखारण वारो आहियां जेके तव्हांखे हैरान करे विझंदियूं। दोस्तो, मुंहिंजे हिन वीडियो खे 10,000 लाइक्स ॾेई पंहिंजो प्यार मूं ताईं ज़रूरु पहुचाइजो। अचो हाणे हलूं था इन दिलचस्प सफ़र ते। दोस्तो, हिन कमाल जी आयरन मैन जी पोशाक खे ठाहींदड़ शख़्स जो नालो आहे रिचर्ड ब्राउनिंग। हुन केतिरनि ई सालनि जी महिनत खां पोइ पंहिंजे घर में ई हिकु कमाल जो लिबास तयारु कयो आहे जंहिंखे हूबहू आयरन मैन जे लिबास वांगुरु हवा में उॾारे सघिजे थो। हिन लिबास में 6 जेट प्रपल्शन्स लॻल आहिनि जेका हिनखे उॾण जी ताक़त ॾींदा आहिनि ऐं गॾु ई हिन लिबास खे पाइण सां को बि इंसान हवा में वॾी स्पीड सां उॾरी पिणु सघे थो। दोस्तो, ॾिसण में भले ई सूट ॾाढो सुहिणो या फ्यूचरिस्टिक लॻंदो हुजे, पर हिन खे उॾाइणु एतिरो आसान न आहे। हिन लिबास जी कमाल जी ताक़त खे हैंडल करणु हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे। पर रिचर्ड जो चवणु आहे त ईंदड़ कुझु सालनि में इहे लिबास काफ़ी आम थी वेंदा। हिन अजीब ॾिसजंदड़ डिवाइस जो नालो आहे आर्का बोर्ड, जेको ख़ासि हवा में तरण जे लाइ ठाहियो वियो आहे। हिन शानदार डिवाइस में 36 मोटर्स लॻल आहिनि जेके हिन खे उॾण जी सघ ॾींदियूं आहिनि। हीअ डिवाइस वज़नी खां वज़नी माण्हूअ खे हवा में छिके सघे थो ऐं हीअ डिवाइस कहिड़े बि क़िस्म जी सतह ते उॾरी सघे थो, भले उहो पाणी खणी छो न हुजे। हिन डिवाइस खे ॾिसी करे तव्हां घणनि दोस्तनि जे दिलि में अलादीन जी जादुई कालीन जो ख़्यालु आयो? कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तो, फ्रैंकी ज़पाटा उन शख़्स जो नालो आहे जंहिं फ्लाइंग बोट डिवाइसिस इन्वेंट कया आहिनि। इन्हनि मां कुझु डिवाइस तव्हांखे पाणीअ जे मथां बि उॾारे सघनि था ऐं पाणीअ जे अंदरि गोता बि हणाए सघनि था, पर हिननि मौजूदा इन्वेंशन जी जेतिरी तारीफ़ कजे इहा घटि थींदी। हिन काफ़ी महिनत खां पोइ अहिड़ी मशीन तयारु कई आहे जेका बग़ैर कंहिं सहारे जे हवा में उॾारे सघिजे थी। हिन डिवाइस में हेठे पासे खां तमामु ताक़तवर मोटर लॻल आहे जेका हिन खे उॾण जी ताक़त मुहैया कंदी आहे। हिन सां गॾु हिन डिवाइस खे उॾारींदड़ शख़्स जी कमर सां जेट पैक पिणु लॻल हूंदो आहे। हिकु कमाल जो फ्लाई बोर्ड इलाही डिस्टेंस ते उॾारे सघिजे थो ऐं हिन जी स्पीड खे रिमोट ते पिणु कंट्रोल करे सघिजे थो। हालांकि फुल टांकीअ सां हीअ डिवाइस सिर्फ़ु हवा में 10 मिंट ई हलाए सघिजे थो, पर इहे 10 मिंट तव्हांजी उॾण जी ख़्वाहिश खे पूरो करण लाइ काफ़ी आहिनि। पूरी दुनिया में जेट पैक्स जे नाले सां मशहूरु हिन मौजूद अहिड़ो बहितरीन जेट पैक ईजाद कयो आहे जंहिंखे उॾारे करे हिन शख़्स पूरी दुनिया खे हैरत में विझी छॾियो। इन्हनि जेट पैक्स जी मदद सां 2011 में हिन ग्रांड कैनियन जे मथां उॾाम कई ऐं 2015 में हुन ऐं हुनजे हिकु साथीअ पंहिंजो ई कमाल जो जेट पैक पाए दुबई जे आसमान में एमिरेट्स एयरलाइन जे हिकु जहाज़ जेको 5000 फुट जी ऊचाईअ ते हुन सां गॾिजी उॾरी दुनिया खे हैरान करे छॾियो। हिन खां पहिरियों को बि जेट पैक एतिरी ऊचाईअ ते न वञी सघियो हुयो। हिननि जे इन शानदार जेट पैक जे करे हो 5000 फुट जी ऊचाईअ ते 308 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां आराम सां उॾरी रहिया हुया। हिन पंहिंजे जेट पैक जी मदद सां इंग्लिश चैनल ऐं स्विट्ज़रलैंड जी एप्स जे मथां उॾाम कई आहे जेको हिन माण्हूअ जी शानदार कामयाबीअ खे ॾेखारे थो। दोस्तो, ही आहे लेग्ज़स
हवर बोर्ड जेको तव्हांखे हवा में उॾारे करे रखंदो। हिन हवर बोर्ड खे कुझु साइंसदाननि गॾिजी करे ठाहियो हुयो ऐं हे पूरी तरह सां मैग्नेटिक एनर्जीअ जी ताक़त ते हवा में उड़ सघंदो आहे। साइंसदाननि हिन हवर बोर्ड में 100 खां वधीक चकमकूं नस्ब कयूं आहिनि जेके हिन खे हवा में उॾारे रखंदियूं आहिनि। हिन जे ठाहींदड़ जो चवणु आहे त ईंदड़ वक़्तनि में हे डिवाइसिस ट्रांसपोर्ट जे लाइ आम तौर ते इस्तेमालु थींदा ऐं जवान माण्हू घणो इन ते घुमणु पसंदि कंदा। दोस्तो, पेश आहे तव्हांजे साम्हूं स्कॉर्पियन 3 जेका रशिया में डिज़ाइन थियल हिकु ख़ासि बाइक आहे जेका बिजली ते हलंदी आहे। हिन मोटरसाइकिल ते वेही करे तव्हां डिघा सफ़र बि करे सघो था, पर फ़िलहाल ही टेस्टिंग जे लाइ आहे। पर जल्दी इन जहिड़ियूं ॿियूं बाइक्स बि ठाहियूं वेंदियूं जेके असांजे ईंदड़ वक़्त जो नक्शो बदिलजण जो दम रखंदियूं आहिनि। हिन बाइक में 4 बेहद पावरफुल विंग्स लॻल आहिनि जेके हिन खे हवा में खणंदा आहिनि ऐं हिन खे ऑपरेट करण बि एतिरो मुश्किल न आहे। बसि तव्हांखे हर वक़्तु हिन बाइक ते पंहिंजो बैलेंस बीहारणो आहे। त दोस्तो, कीअं लॻी तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो? हा दोस्तो, तव्हांखे कीअं लॻी मुंहिंजी वीडियो? अगरि तव्हांखे हीअ पसंदि आई त जल्दी सां जल्दी हिनखे 10,000 लाइक्स ॾियारियो ऐं मुंहिंजो हीउ टारगेट पूरो कयो ऐं पोस्ट खे वधि खां वधि शेयर कयो। महिरबानी। दोस्तो, अगरि तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ फेसबुक ते लाइक ज़रूरु कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में। वॾी महिरबानी।